नाज़रीन, कराची में लेडी हेल्थ वर्कर्स ऐं सुपरवाइज़र्स ख़राज तहसीन पेश करण लाइ खांगी होटल में तक़रीब कोठाई वई, जंहिंमें सिहत वारो निगरान वज़ीर डॉक्टरनि ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उते मौजूद महिमाननि तोड़े लेडी हेल्थ वर्कर्स ऐं सुपरवाइज़र्स ऐं ॿियनि जो चवणु हो त इंसानी सिहत लाइ कमु कंदड़नि जी हिम्मत अफ़ज़ाई करणु घुरिजे। वधीक उन्हनि धरती टीवी जे रिपोर्टर इमदाद सुमरा सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। जो लेडी हेल्थ वर्कर का पूरा प्रोग्राम है, इसने हमें हेल्थ सिस्टम को हमारी बैकबोन है, इनकी अप्रिसिएशन करना जो है ना वो बहुत ज़रूरी है हर लिहाज से, और इनकी जो जायज़ डिमांड्स हैं उनको भी पूरा करना चाहिए और इनको हमें लुक आफ्टर करना चाहिए ताकि जो सर्विस ये प्रोवाइड करें ये बेहतर कर सके। तो हमारी तरफ से एक छोटा सा जेस्चर है ये बताने के लिए कि आप हमारे लिए इम्पॉर्टेंट हैं। मणिपुर वाले केस में जो सारी जो इन्वेस्टिगेटिव चीज़ें थी वो तकरीबन मुकम्मल हो चुकी हैं और ज़ाहिर अब केस चलेगा। हम अपनी तरफ से जितनी जो ठोस शवाहिद थे उनको प्रेजेंट किया जाएगा, उसमें हम कोशिश करेंगे कि जितनी मदद कर सकते हैं। अवार्ड तो उन्हनि खे ॾाढी नंढी ॻाल्हि आहे। अवार्ड त न, बसि इहो त उन्हनि जे कम जो कोई आहे ई न। एप्रिसिएशन त का थी नथी सघे, जेतिरो कयूं ओतिरो घटि आहे, ॾाढो घटि आहे। छो जो ज़ाहिर आहे असां हर कम में उन्हनि खे इन्वॉल्व कयूं था ऐं उहो जेका उन्हनि जी असल जॉब डिस्क्रिप्शन उन खां बियॉन्ड वञी उहो हर कमु करे। हेल्थ वर्कर जेकी सिंध ऐं सॼे पाकिस्तान में जेकी कमु करे पई ऐं जेकी इन जूं सर्विसिस आहिनि पोलियो जे हवाले सां, पैंडेमिक माना कोविड जे हवाले सां, रेन फ्लड में माना ईअं सम्झो त 25% लेडी हेल्थ वर्कर जा पंहिंजा घर तबाह थिया। और पाण IDP कैंप्स में रहंदे उन्हनि जेको आहे त क़ौम जी मदद कई। त उन जी सर्विसिस खे एक्नॉलेज करण जे लाइ मिनिस्टर साहब जेको आहे इहो प्रोग्राम रखायो हुयो, जंहिंमें असां इहो पूरो मैनेज कयो ऐं उन्हनि जी सर्विसिस खे जेको आहे तो असां उन्हनि जो एतिराफ़ करे ऐं उन्हनि जी तारीफ़ कई।